अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मुमल पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, पीर वसण भरिसां माउ जे हंज मां हथियारनि जे ज़ोर ते खसे अगवा कयल 9 महीने जे मासूम बालिग जनसार डिपर जो 6 ॾींहं गुज़रण बाद लाश हथ कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर मंसूर अहमद हाजाणू जी ख़बर मूजिब ॻोठ हाजी खान डेपर वासण मसमात काजिल ज़ाल सूबो डेपर 6 ॾींहं अॻु डॉक्टर खां दवा वठी वापसि घर वञी रही हुई त रस्ते ते मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि हथां संदन हंज में खयल 9 महीननि जे मासूम नींगर जनसार डेपर के अगवा करे फरार थी विया हुआ। ॻोठाणनि मासूम नींगर जो लाश अली नवाज़ शाख जे RD 45 वटां लुढ़ंदे ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो त पुलिस ॻोठाणनि जी मदद सां लाश शाख मां कढियो। इतना ते मासूम नींगर जनसार डेपर जे वालिद सोबल डेपर पहुची नींगर जी सुञाणप कई, जंहिंखां पोइ पुलिस नींगर जो मड़ अस्पताल मां पोस्टमार्टम खां पोइ वाटसन हवाले कयो। उन मौके ते पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर नींगर जो लाश कुझु ॾींहं पुराणो हुजण जी तस्दीक कई। डॉक्टर चयो त नींगर जा जुज़ा लेबॉरेटरी मोकिलिया वेंदा, रिपोर्ट अचण खां पोइ वधीक मौत जो कारण ॿुधाए सघिबो। ॿिए तरफ़ नींगर जो लाश मिलण ते SSP खैरपुर मलिक ज़फ़र इक़बाल अस्पताल पहुची पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर खां तफ़सील वरिता ऐं DSP ठरी मीरवा समेत SHO पीर वसण ऐं खरड़ा चौकी इंचार्ज खे हिदायतूं पिणु ॾिनियूं। होॾां नींगर जो मड़ जनाज़े नमाज़ खां पोइ आलिन अखियुनि सां मिटी माउ हवाले कयो वियो ऐं आख़िरी इतलान ताईं बाक़ी जो केस दाख़िल न थी सघियो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।